नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे आबपाशी खाते जे वज़ीर सहेल अंवर सयाल चयो आहे त सिंध में पाणी जी खोट में वज़ीर आज़म सिधी रीत मुलविस आहे। वफ़ाक़ तौर सां पंजनद कैनाल बंद करण खां साफ़ इनकार करे छॾियो आहे। इस्लामाबाद में वज़ीर आज़म इमरान खान सां मुलाक़ात खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सहेल अंवर सयाल चयो त सिंध खे हिसे जो पाणी ॾिनो वञे, अनारकी न पखेड़ी वञे। बलोचिस्तान खे अहम मीटिंग में बि न सॾायो वियो। सिंध जी पुछड़ी में पाणी न पियो पहुचायो वञे। हुन चयो त अहम मीटिंग में मुआहदे ते फ़ैसिलो न थियो ऐं फ़ैसिलो सुभाणे ताईं मुलतवी कयो वियो। वफ़ाक़ खे दरख़्वास्त आहे त मुल्क में अनारकी न पखेड़ी वञे। हिन चयो त वॾे फोरम ते बि पाणी जी विरासत जो फ़ैसिलो न थी सघियो। वज़ीर आज़म चयो त पाणी वारे मामले ते सुभाणे फ़ैसिलो कंदुसि। हिन चयो त 24 मई ते पंजाब हुकूमत TP लिंक कैनाल खोलण जो नोटिफिकेशन जारी कयो। हिन वधीक चयो त पाणी मामले ते सियासत न पिया कयूं, पाणी सिंध जो हक़ आहे। हिन चयो त सिंध में पाणी जी खोट जो मसइलो उथारियो त नेब नोटिस सुभाणियो आहे।